ओम शांति। अतिथि मुरली तारीख है 30/12/2025। अॼु वटा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार पापनि सां हल्को थियण लाइ वफ़ादार ऑनेस्ट ठही पंहिंजी करम कहानी बाप खे लिखी ॾियो त क्षमा थी वेंदी। प्रश्न: संगम ते तव्हां ॿार कहिड़ो बीज न बोई सघंदा आहियो? उत्तर आहे देह अभिमान जो। हिन बीज सां सभु विकारनि जा झाड़ निकिरंदा आहिनि। देह जो अभिमान जॾहिं ईंदो आहे न, हिन समय सॼी दुनिया में 5 विकारनि जी झाड़ निकितल आहिनि। हिन समय सॼी दुनिया में 5 विकारनि जो झाड़ निकितल आहे। सभु काम क्रोध जे बीज बोईंदा रहंदा आहिनि। सभु काम क्रोध जा बीज बोईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे बाबा जो डायरेक्शन आहे, ॿार योग बल सां पावन ठहो। इहा बीज बोइण हाणे बंदि करो। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए वरितो। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। हाणे त थोरा आहिनि, अनेक ॿार थी वेंदा। हिन समय थोरा प्रैक्टिकल में ठहिया आहिनि, पोइ बि प्रजापिता ब्रह्मा खे ॼाणंदा त सभु आहिनि न। नाम त आहे प्रजापिता ब्रह्मा, एतिरा ढेर प्रजा आहे। सभु धर्म वारा इन्हनि खे मञदा ज़रूरु। उन्हनि द्वारा ई मनुष्य मात्र जी रचना थी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि लौकिक बाप बि हद जे ब्रह्मा आहिनि, छोजी उन्हनि जो बि सीजरो ठहींदो आहे। सरनेम सां सीजरो हलंदो आहे, उहो थींदो आहे हद जो। इहे आहिनि बेहद जा बाबा। इन्हनि जो नाम ई आहे प्रजापिता। उहो लौकिक बाप त लिमिटेड प्रजा रचंदा आहिनि, है न। उहो लौकिक बाप त लिमिटेड प्रजा रचंदा आहिनि। कोई न बि रचंदा आहिनि, इहे त ज़रूरु रचंदा। ईअं कोई चईंदा कि प्रजापिता ब्रह्मा खे संतान न आहे। इन्हनि जी संतान त सॼी दुनिया आहे। पहिरियों आहे ई प्रजापिता ब्रह्मा। मुसलमान बि आदम बीवी त चईंदा आहिनि, जो चईंदा आहिनि सो ज़रूरु कंहिंखे त चईंदा हूंदा न। एडम ईव आदि देवी इहे प्रजापिता ब्रह्मा जे लाइ ई चईंदा आहिनि। जो बि धर्म वारा आहिनि उहे इन्हनि खे मञदा। बराबरि हिकु हद जो बाप, ॿियो आहे बेहद जो बाप। इहो बेहद जो बाप आहे, बेहद जो सुख ॾियण वारो बाबा। तव्हां पुरुषार्थ बि कंदा आहियो बेहद स्वर्ग जे सुख जे लाइ। हिते बेहद जे बाप सां बेहद जे सुख जो वरसो पाइण आया आहियो न। स्वर्ग में बेहद जो सुख, नर्क में आहे बेहद जो दुख बि चईंदासीं। दुख बि ॾाढा अचण वारा आहिनि, हाय कंदा रहंदा। बाबा तव्हांखे सॼे विश्व जे आदि मध्य अंत जो राज सम्झाईंदा आहिनि। तव्हां ॿार साम्हूं वेठा आहियो, पुरुषार्थ बि कंदा आहियो। इहे त माता पिता ॿई आहिनि। एतिरा ढेर ॿार आहिनि। बेहद जे माता पिता सां कॾहिं दुश्मनी रखंदा न। माता पिता सां केतिरो सुख मिलंदो आहे, ॻाईंदा बि आहिनि न तव्हां माता पिता। इहे त ॿार सम्झंदा आहिनि। ॿिया धर्म वारा सभु फादर खे ई सॾु कंदा आहिनि, माता पिता न चईंदा। सिर्फ़ु हिते ई ॻाईंदा आहिनि तव्हां माता पिता सां बालक तव्हांजा। तव्हां ॿार ॼाणंदा असां पढ़ी करे मनुष्य खां देवता, कांटनि खां फूल ठहूं था। बाप खिवैया बि आहे, बागवान बि आहे। बाक़ी तव्हां ब्राह्मण सभु अनेक प्रकार जा माली आहियो। मुगल गार्डन जो बि माली हूंदो आहे न। उन्हनि जी पघार बि केतिरी सुठी हूंदी। माली बि नंबरवार आहिनि। कोई माली केतिरा सुठा फूल ठाहींदा आहिनि। फूलनि में हिकु हूंदो आहे किंग ऑफ फ्लावर बि हूंदो आहे। सत्युग में किंग क्वीन फ्लावर बि आहिनि। सत्युग में किंग क्वीन फ्लावर बि आहिनि।
हिते भल महाराज महारानी आहिनि परंतु फ्लावर्स न आहिनि। पतित थियण सां कांटा थी वेंदा आहिनि। रास्ता हलंदे हलंदे कांटा लॻाए करे भॼी वेंदा आहिनि। कांटो लॻाए करे भॼी वेंदा आहिनि, है न। अजामिल बि उन्हनि खे चइबो आहे। बाबा चवनि था भल महाराजा महारानी बि आहिनि हिते, कई टाइटल्स वठी वठंदा आहिनि न। बाबा चवनि था पतित थियण सां कांटा थी वेंदा आहिनि। रास्ते हलंदे हलंदे कांटो लॻाए करे भॼी वेंदा आहिनि। अजामिल बि उन्हनि खे चइबो आहे। सभिनि खां जास्ती भक्ति बि तव्हां कंदा आहियो। वाम मार्ग में किरण सां चित्र ॾिसो कहिड़ा गंदा ठाहिया आहिनि। देवताउनि जा ई चित्र आहिनि। हाणे उहे वाम मार्ग जा चित्र आहिनि। हाणे तव्हां ॿारनि इहे ॻाल्हियूं सम्झी वरितियूं आहिनि। तव्हां हाणे ब्रह्मन ठहिया आहियो। असां विकारनि सां ॾाढो दूर दूर वेंदा आहियूं। ब्रह्मणनि में भाउ भेणनि सां गॾु विकारनि में वञणु इहा त ॾाढी वॾी क्रिमिनल असॉल्ट थी वेंदी। नाम ई ख़राबु करे छॾंदा आहिनि। इन करे नंढेपण सां ई कुझु ख़राबु काम कयो आहे त बाबा खे ॿुधायो त अधु माफ़ु थी वेंदो। यादि त रहंदो आहे न, फलाणे समय असां गंदो कमु कयो। बाबा खे लिखी करे ॾींदा आहिनि। जो ॾाढा वफ़ादार ऑनेस्ट ॿार हूंदा आहिनि उहे बाबा खे लिखंदा आहिनि, बाबा असां इहे गंदो कमु कयो, क्षमा करो। बाबा चवंदा आहिनि क्षमा त थींदी न, बाक़ी सभु ॿुधाईंदा आहियो त उहो हल्को थी वेंदो आहे। ईअं न भुलिजी वेंदो, भुलिजी न सघंदा आहिनि। अॻियां पोइ अहिड़ो कमु न करो, हुन जे लाइ ख़बरदार कंदा आहिनि। बाक़ी दिलि खाईंदी ज़रूरु आहे। चवंदा आहिनि बाबा असांजो अजामिल हुयासीं, हिन जन्म जी ई ॻाल्हि आहे। हाणे इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो वाम मार्ग कॾहिं खां वाम मार्ग में अची करे पाप आत्मा ठहिया आहियूं। हाणे बाबा पोइ असांखे पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि। पुण्य आत्माउनि जी दुनिया ई अलॻि आहे। भले दुनिया हिकु ई आहे परंतु सम्झ विया आहिनि कि ॿ भागनि में आहे। हिकु आहे पुण्य आत्माउनि जी दुनिया जंहिंखे स्वर्ग चइबो आहे। ॿियो आहे पाप आत्माउनि जी दुनिया जंहिंखे नर्क दुखधाम चइबो आहे। सुख जी दुनिया ऐं दुख जी दुनिया में सभु चिलाईंदा रहंदा आहिनि असांखे लिबरेट करो, पंहिंजे घर वठी हलो। इहे बि ॿार सम्झंदा आहिनि कि घर में वञी करे विहणो थोरी आहे, पोइ बि पाठ वॼाइणो आहे। हिन समय सॼी दुनिया पतित आहे, है न। हाणे बाप द्वारा तव्हां पावन ठहो था। एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे। ॿियो कोई बि इहे एम ऑब्जेक्ट न ॾेखारींदा कि इहा असां ठहूं था। बाबा चवंदा आहिनि ॿार तव्हां इहे हुयो हाणे न आहियो। पूज्य हुयो हाणे पुजारी ठहिया आहियो। पोइ पूज्य ठहिण लाइ पुरुषार्थ करिणो आहे। बाबा केतिरो सुठो पुरुषार्थ कराईंदा आहिनि। इहे बाबा सम्झंदा आहिनि न असां प्रिंस ठहींदासीं। नंबर 1 में इहे आहिनि। पोइ बि हर वक़्तु यादि न ठहिरंदी आहे, भुलिजी वेंदा आहिनि। केतिरो बि कोई महिनत करे परंतु हाणे उहा अवस्था आई न आहे। कर्मातीत अवस्था तॾहिं थींदी जॾहिं लड़ाई जो समय थींदो। पुरुषार्थ त सभिनि खे करिणो आहे, इन्हनि खे बि करिणो आहे। तव्हां सम्झाईंदा बि आहियो। चित्र बि ॾिसो बाबा जो चित्र किथे आहिनि। बाबा जो चित्र किथे आहे? हिकदमि झाड़ जे पिछाड़ी में बीठा आहिनि, है न। पतित दुनिया में ऐं हेठि में तपस्या था करनि। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि बाबा। इहे सभु ॻाल्हियूं बाबा ई सम्झाईंदा आहिनि। इहे बि न ॼाणंदा हुया। बाबा ई नॉलेजफुल आहिनि न, उन्हनि खे ई सभु यादि कंदा आहिनि, है न। बाबा ई नॉलेजफुल आहिनि, उन्हनि खे ई सभु यादि कंदा आहिनि बाबा खे। पर ही परमपिता परमात्मा अची करे असांजा दुख हरो, ईअं चईंदा आहिनि। ब्रह्मा विष्णु शंकर त देवता आहिनि। मूल वतन में रहण वारी आत्माउनि खे देवता थोरी चईंदासीं।
ब्रह्मा विष्णु शंकर जो बि राजा राज बाबा सम्झायो अथईं, ब्रह्मा लक्ष्मी नारायण इहे त सभु हिते ई आहिनि न। सूक्ष्म मतन जो सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे हाणे साक्षात्कार थींदो आहे। इहे बाबा बि फ़रिश्ता ठही वेंदा। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि जो सीढ़ी जे मथे में खड़ो आहे उहो ई पोइ हेठि तपस्या था करनि। चित्र में बिल्कुलु क्लियर ॾेखारियो आहे। उहो पंहिंजे खे भॻवानु किथे कहलाईंदा आहिनि, है न। चित्र में बिल्कुलु क्लियर ॾेखारियो आहे उहो पंहिंजे खे भॻवानु किथे कहलाईंदा आहिनि। इहे त चईंदा आहिनि असां वर्थ नॉट अ पेनी हुयासीं, तत्वम। तव्हां बि वर्थ नॉट अ पेनी थी विया आहियो, हाणे वर्थ पाउंड था ठहो। हाणे वर्थ पाउंड ठहो था। तत्वम केतिरो सहज बाबा सम्झाईंदा आहिनि। कॾहिं कोई चए त चओ ॾिसो इहे त कलयुग जे अंत में बीठा आहिनि। उहे चईंदा आहिनि जॾहिं जड़ जड़ीभूत अवस्था वानप्रस्थ थींदा तॾहिं मां इन्हनि में प्रवेश कंदो आहे। शिव बाबा ब्रह्मा बाबा में हाणे राजयुग जी तपस्या करनि था न। तपस्या करण वारनि खे देवता थोरी चईंदासीं, राजयोग सिखी करे पोइ ठहींदा। तव्हां ॿारनि खे बि अहिड़ो ताज वारो ठाहींदा आहिनि न बाबा असांखे बि अहिड़ो ताज वारो ठाहींदा आहिनि। इहे सो देवता ठाहींदा आहिनि। ईअं त 10-20 ॿारनि जे चित्र बि रखी सघंदा आहिनि दिखलाइण लाइ कि इहे ईअं ठाहींदा आहिनि। अॻियां सभिनि जा अहिड़ा फ़ोटो कढिया हुया। इहे सम्झाइण जी ॻाल्हि आहे। हिकु तरफ़ साधारण ॿियो तरफ़ डबल सिरताज। तव्हां सम्झंदा आहियो असां ईअं ठहूं था। ठहींदा उहा जंहिंजी लाइन क्लियर हूंदी ऐं ॾाढा मिठा बि ठहिणो आहे। बाबा चवनि था उहे ई ठहींदा जंहिंजी लाइन बिल्कुलु क्लियर हूंदी ऐं ॾाढा मिठा बि ठहींदा। हिन समय मनुष्य जी काम क्रोध आदि जा बीज केतिरा थी विया आहिनि। सभिनि में 5 विकार रूपी बीज जे झाड़ निकितल आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि अहिड़ो बीज न बोयो। हाणे बाबा असांखे चवंदा आहिनि कि ॿार अहिड़ो बीज हाणे न बोयो। अहिड़ो बीज हाणे न बोयो मतिलबु विकारनि जो बीज न बोयो। अधु कल्प जे लाइ रावण ई न रहंदो। हर हिकु ॻाल्हि बाबा वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। मूंखे त हिकु ॻाल्हि आहे मनमना भव। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। सभिनि सां पिछाड़ी में इहो आहे, पोइ सभिनि खां पहिरियों बि इहो ई रहंदो। योग बल सां केतिरा पावन ठही वेंदा आहिनि। शुरू में त ॿारनि ॾाढो साक्षात्कार थींदो हुयो। भक्ति मार्ग में जॾहिं नौदा भक्ति कंदा आहिनि तॾहिं साक्षात्कार थींदो आहे। जॾहिं नौदा भक्ति कंदा आहिनि तॾहिं साक्षात्कार थींदो आहे। हिते त इहे वेठे वेठे ध्यान में हली वेंदा हुया। इन्हनि खे जादू सम्झंदा हुया। इहे त फर्स्ट क्लास जादू आहे। मीरा त ॾाढी तपस्या कई, साधु संत आदि जो संग कई। हिते साधु आदि किथे आहिनि। इहे त बाबा आहिनि। सभिनि जो बाबा शिव बाबा आहे। चईंदा आहिनि गुरू जी सां मिलूं। हिते त गुरू आहिनि। शिव बाबा त निराकार आहिनि। पोइ कंहिंसां मिलणु चाहींदा आहिनि। इहे पैसा छा कंदा। इहे ब्रह्मा बि सम्झंदा आहिनि असां विश्व जा मालिक ठहींदासीं। ॿार जो कुझु पैसा आदि ॾींदा आहिनि त उन्हनि जे लाइ ई मकान आदि ठाहे ॾींदा आहिनि। पैसनि सां त न शिव बाबा जे कम जो आहे न ई ब्रह्मा जे कम जो। इहे मकान आदि ठाहिया ई आहिनि ॿारनि जे लाइ। ॿार ई अची करे रहंदा आहिनि न। कोई ग़रीब आहे कोई साहूकार आहे। कोई त 2 रुपया बि मोकिले छॾींदा आहिनि। बाबा असांजी ईट लॻाए छॾिजो। कोई 1000 बि मोकिले ॾींदा आहिनि। भावना त ॿिन्हिनि जी हिकु ई आहे न, त ॿिन्हिनि जो इक्वल थी वेंदो आहे। पोइ ॿार ईंदा आहिनि जाते चाहे रहनि। जंहिं मकान ठाराहियो आहे उहो अगरि ईंदा आहिनि त उन्हनि खे ज़रूरु सुख में राहींदासीं न। कई पोइ चई ॾींदा आहिनि बाबा वटि बि ख़ातिरी थींदी आहे। कई पोइ ईअं चई वठंदा आहिनि कि बाबा वटि बि ख़ातिरी थींदी आहे।
अरे ये त ज़रूरु करणी पवंदी न। कोई चए कोई कीअं आहे, कोई त चए बि हाणे ही त ज़रूरु करणी पवंदी। कोई कीअं आहे, कोई त किथे बि वेही सघंदा आहिनि, कोई ॾाढा नाज़ुक हूंदा आहिनि। विलायत में रहण वारे वॾे वॾे महलनि में रहंदा हूंदा। हर हिकु नेशन में वॾा वॾा साहूकार निकिरंदा आहिनि त मकान आदि अहिड़ा ठाहींदा आहिनि। हिते त ॾिसो केतिरा ढेर ॿार आहिनि, है न। हिते त ॾिसो केतिरा ढेर ॿार आहिनि। हर हिकु कंहिंखे बाबा ॿिए कंहिंजी बाबा खे अहिड़ी ख़्यालात थोरी हूंदा, ॿिए कंहिं बाप खे अहिड़ा ख़्यालात थोरी हूंदा। करे 10 12 20 पोत्र पोत्री हूंदा। अच्छा कंहिंजा 200 500 बि हुजनि, इन खां जास्ती त न थी सघंदा आहिनि, हा। हिन बाबा जी फैमिली त ॾिसो केॾी वॾी आहे। ॿियो ही वृद्धि खे पाइणी आहे। इहे त राजधानी स्थापना थिए थी न। बाप जी फैमिली केतिरी ठहींदी आहे। सतयुग में अचण वारी आत्मायूं, त्रेता में अचण वारी आत्माउनि में बि नंबरवार हूंदा आहिनि, है न। त भल सभु त हिते न अची सघंदा, लेकिन जाते बि आहे त्रेता अंत ताईं बि जो आत्मा ईंदी हुनखे बि त बाबा जो परिचय मिलणो आहे। ऐं जो आत्मा हिते ईंदी त बाबा खे उन्हनि जो बि त उन अनुसार ख़्यालु करिणो पवंदो आहे न। पोइ प्रजापिता ब्रह्मा जी फैमिली केतिरी थी वई। शिव बाबा जी फैमिली त पूरी दुनिया आहे, है न। ऐं ब्रह्मा बाबा जी फैमिली ह्यूमन सृष्टि पोइ ब्रह्मा बाबा जी आहे। लेकिन हाणे त प्रैक्टिकल में त बाबा खे हिन ब्रह्मा कुमार कुमारियुनि खे बि ॾिसणो आहे न। कल्प कल्प जॾहिं ईंदा आहिनि तॾहिं ही वंडरफुल ॻाल्हियूं तव्हांजे कन में पवंदियूं आहिनि। बाबा जे लाइ चईंदा आहिनि, हे प्रभु तव्हांजी गत मत सभिनि खां न्यारी हूंदी आहे। भक्ति ऐं ज्ञान में फ़र्क़ु केतिरो आहे न। बाप तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, स्वर्ग में वञिणो आहे त दैवी गुण बि धारण करणा आहिनि। हाणे त काटा आहिनि, ॻाईंदा बि आहिनि, मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे। बाक़ी 5 विकारनि जे अवगुण आहिनि, रावण राज्य आहे। हाणे तव्हांखे केतिरी सुठी नॉलेज मिलंदी आहे न। उहा नॉलेज केतिरी ख़ुशी, उहा नॉलेज एतिरी ख़ुशी न ॾींदी आहे जेतिरी हीअ हिते तव्हां ॼाणंदा आहियो। असां आत्मायूं मथे मूल वतन में रहण वारियूं आहियूं। सूक्ष्म वतन में ब्रह्मा विष्णु शंकर, उहो सिर्फ़ु साक्षात्कार थींदो आहे। ब्रह्मा बि हिते आहिनि न, लक्ष्मी नारायण बि हितां जा ई आहिनि। इहे सिर्फ़ु साक्षात्कार थींदो आहे। व्यक्त ब्रह्मा सुप सूक्ष्म वतन वासी ब्रह्मा फ़रिश्तो कीअं ठही वेंदा आहिनि, इहा निशानी आहे। बाक़ी आहे कुझु न। हाणे तव्हां ॿार सभु ॻाल्हियूं सम्झंदा आहियो, धारणा कंदा वेंदा आहियो न। नई ॻाल्हि न आहे। तव्हां अनेक बार देवता ठहिया आहियो, डीटी राज्य हुयो न। हीअ चक्कर फिरंदो रहंदो आहे। उहो विनाशी ड्रामा हूंदो आहे, इहा अविनाशी अनादि ड्रामा आहे। इहा तव्हांजे सवाइ ॿियो कंहिंजी बुद्धि में न आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। इहे न की परंपरा खां हलियलु आयो आहे। बाबा चईंदा आहिनि इहे ज्ञान हाणे तव्हांखे ॿुधाईंदो आहे, पोइ उहो प्रायलोप थी वेंदो आहे। तव्हां राजा जी पद प्राप्त करे वठंदव, पोइ सतयुग में इहा नॉलेज हूंदी ई न, पोइ त असां राज ई कंदासीं न। त हिन करे हाणे ई बाबा इहे नॉलेज असांखे ॾेई करे असां में दैवी गुण धारण कराईंदा आहिनि। उन अनुसार असां पद प्राप्त कंदा आहियूं, पोइ सतयुग में इहा नॉलेज हूंदी ई न। अच्छा मीठे मीठे सिके लटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सदा स्मृति रहे कि असां हाणे ब्रह्मण आहियूं, हिन करे विकारनि सां ॾाढो ॾाढो दूरि रहणो आहे। कॾहिं बि क्रिमिनल असॉल्ट न हुजे। पाप सां ॾाढो ॾाढो ऑनेस्ट ऐं वफ़ादार रहणो आहे।
ॿियो आहे डबल सिरताज देवता ठहिण लाइ ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो आहे। लाइन हमेशह बाबा सां क्लियर रखणी आहे, है न। लाइन हमेशह क्लियर रखणी आहे। राजयोग जी तपस्या करणी आहे। वरदाना सदा बेहद जी स्थिति में स्थित रहण वारा बंधन मुक्त जीवन मुक्त ठहो। सदा बेहद जी स्थिति में स्थित रहण वारा बंधन मुक्त जीवन मुक्त रहो। देह अभिमान हद जी स्थिति, देही अभिमान बेहद जी स्थिति। देह में अचण सां अनेक कर्म जे बंधननि में हद में अचिणो पवंदो आहे, लेकिन देही ठही वेंदा आहियूं त सभु बंधन ख़तमु। जीअं चइबो आहे न, बंधन मुक्त ही जीवन मुक्ति आहे। इहे जो बेहद जी स्थिति में स्थित रहंदा आहिनि न, उहो दुनिया जे वायुमंडल, वाइब्रेशन, तमोगुणी वृत्ति, माया जी वार, इन सभिनि सां मुक्त थी वेंदा आहिनि, है न। जेका बेहद जी स्थिति, देही अभिमानी स्थिति में स्थित रहंदा आहिनि, उहो दुनिया जे वायुमंडल, वाइब्रेशन, तमोगुणी वृत्ति, माया जी वार, इन सभिनि सां मुक्त थी वेंदा आहिनि। सदा बाप समान देही अभिमानी ऐं बंधन मुक्त जीवन मुक्त, इनखे चइबो आहे जीवन मुक्त स्थिति, जंहिंजो अनुभव संगम ते ई करिणो आहे। हिन स्थिति जो अनुभव असांखे संगम ते ई करिणो आहे। ॿिए कंहिं युग में, सतयुग में त असांखे थींदो, लेकिन हाणे ई उहो तमोगुणी वायुमंडल, वाइब्रेशन, शोर शराबो, इहे सभु विकार आहिनि। त हाणे अहिड़ी दुनिया जे विच में रहंदे हुए बि असां वायुमंडल, वाइब्रेशन, इन्हनि सभिनि सां परे विकारनि जी दुनिया में रहंदे हुए बि कोई बि विकार, बुराई, कोई बि आवाज़ असांखे टच न करनि। ऐं असां हमेशह जीवन में रहंदे हुए बाबा सां गॾु अतीन्द्रिय सुख जे झूले में झूलंदा रहूं। प्योरिटी, पीस, हैप्पीनेस, है न, इन स्थिति में सदा स्थित रहूं। स्लोगन आहे निश्चय बुद्धि जी निशानी आहे निश्चित विजय। निश्चिंत रहण वारो, हुननि वटि व्यर्थ ॻाल्हियूं अची न सघंदियूं आहिनि। जेका निश्चय बुद्धि हूंदा आहिनि उहे निश्चिंत रहंदा आहिनि, उहा निश्चित विजयी आहिनि। हुननि खे लॻंदो आहे कि विजय त असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। हुननि वटि व्यर्थ ॻाल्हियूं अची न सघंदियूं आहिनि। अव्यक्त इशारो आहे कर्मनि जी गुह्य गति खे ॼाणे करे, अर्थात त्रिकालदर्शी ठही करे हर कर्म करो, तॾहिं ई कर्माती ठही सघंदो। इहे यदि नंढी नंढी ग़लतियुनि संकल्प रूप में बि थी वेंदी आहे त हुनजो बि हिसाबु ॾाढो कड़ो थी वेंदो आहे। त हुनजो बि हिसाबु ॾाढो कड़ो थी वेंदो आहे। हिन करे नंढी ग़लती बि वॾी सम्झणी आहे। छो जे हाणे असां पंहिंजी संपूर्ण स्थिति जे समीप अचूं था। त कोई संकल्प, पहिरियों त बाबा चईंदा संकल्प, लेकिन हाणे त कोई संकल्प में बि कोई बि अहिड़ी वेड़ियो संकल्प बि न अचिणो खपे। छो जे हाणे असां पंहिंजी संपूर्ण स्थिति जे नज़दीक अचूं था। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।